अब अस्सलाम वालेकुम बाबा। वेट मास्टर। रेस ताम मुखे घुरायो अच्छा। मास्तर मूं ॿुधो आहे त तूं ॻोठ जा ॿार थो पढ़ाई। रेस गोठिया छोकरा पढ़ाईंदासीं ॿार तॾहिं त नौकरियूं खणंदा सुखियो बा पेट खाईंदा। बस कर मास्तर, ये ॿार सुभाणे पढ़ी असांजी बराबरी कन। मास्तर तूं जेके ॿार थो पढ़ाई त पोइ उताकू ऐं बनियूं केरु संभालींदो? न सरदार साहब मूंखे को फर्क नथो पए, पर मां तो चाह शहर जा ॿार पढ़ी पवंदा तव्हांखे फ़ाइदो थींदो। बाबा मां त परे खाईंदो आहियां, पर मां त तव्हांजे भले लाइ आहियां न। असां इहो मास्तर कोन बर्दाश्त कंदासीं। साईं तव्हांखे बर्दाश्त करणो ई पवंदो। इहो जसो जेको असां कयूं था तव्हांजे लाइ भलो ई कयूं था बाबा। मास्तर त पोइ इन्ही ॻाल्हि खे ॾिसंदासीं। कमदार वन चांहि खणी अच। कहिड़ी चांहि फिकी आहे मिठी? कहिड़ी पीअंदो ऐं मास्तर? साईं शुगर फ्री। जी सरकार मां ईअं नहीं मञा थो बस मिठे में नहीं मञा। इहा स्कूल जी ॻाल्हि असांखे पसंदि न आहे, पर स्कूल जी पढ़ाई कीअं थी हले? साईं अगे भी छितूं किरलूं, हाणे भी बाबा छितूं भितूं किरण तेन। हाणे ॿार असांखे मजबूरन के वण जेठो पढ़ाइण अची विया आहिनि, छा कजे? सुठो थियो जो स्कूल जूं छतूं किरी पियूं, सुभाणे तूं स्कूल न अचाए मास्तर। सरदार जीअं तव्हांजो हुकुम, मूंखे का चिंता न आहे बाबा, जीअं तव्हांजो हुकुम। पानी खणी आया बाकी चांहि तयार आहे कोने जा पान उथारे छॾियो मांस। गुलदान सां टकर, जबल सां टकर। तो थियो